अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरूं। इस्लामाबाद चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान रिमार्क्स ॾिना आहिनि त ज़ाहिरी तौर ते बेइतमादी रिथ कामयाब थी रही हुई, पर वोटिंग वारे ॾींहुं रोलिंग अची वई। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी लार्जर बेंच स्पीकर रोलिंग ते पाण मुरादे नोटिस केस जी ॿुधणी कई। चीफ जस्टिस चयो त सियासी तौर ते मसइले खे हल करण जी कोशिश कंदासीं। अदालत ते इल्ज़ाम हयो पियो वञे त फ़ैसिलो नथी करे सघे, हिकु तरफ़ो फ़ैसिलो कीअं था ॾेई सघूं। चीफ जस्टिस चयो त नेशनल सिक्योरिटी काउंसिल इजलास जा मिनट्स किथे आहिनि। डिप्टी स्पीकर जी रोलिंग में ज़ाहिरी तौर ते इल्ज़ाम आहिनि, का फंडिंग न आहे। छा स्पीकर हक़ीक़तूं साम्हूं आणण बिना अहिड़ी रोलिंग ॾेई सघे थो? इहो आइनी नुक़्तो आहे जंहिं ते अदालत खे फ़ैसिलो करणो आहे। छा स्पीकर आर्टिकल 95 खां ॿाहिरि वञी अहिड़ी रोलिंग ॾेई सघे थो जेका इजनात ते न आहे? जस्टिस एजाज़ुल हसन पुछो त काबीना परॾेही वज़ारत जी ब्रीफिंग ते कहिड़ो फ़ैसिलो कयो। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾिना त जिन ते इल्ज़ाम लॻायो वियो उन्हनि ख़िलाफ़ कहिड़ो एक्शन वरितो वियो। बाबर एवान जवाब ॾिनो, हुकूमत इन्हनि ख़िलाफ़ को एक्शन न वरितो। वज़ीर अज़म ऐं काबीना एहतियात खां कमु वरितो। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त जेकॾहिं इमरान ख़ान कमीशन ठाहिणु चाहे थो त मतिलबु उनखे ख़बर न आहे केरु मुलविस आहे। बाबर एवान जवाब ॾिनो त वज़ीर अज़म खे इल्मु आहे, हू मुल्की मफ़ादनि ख़ातिर नथो ॻाल्हाइणु चाहे। वज़ीर अज़म जांच कंदड़ न आहे, तंहिं करे लाॻापियल माण्हुनि खे इहो कमु करणु ॾिनो वञे। चीफ जस्टिस पुछो त छा बेइतमादी जी वोटिंग बिना उकलाए सघिजे थो? जस्टिस एजाज़ुल हसन चयो त बेइतमादी रिथ खे पेश करण जी मंज़ूरी खां अॻु उकलाए सघिजे थो। चीफ जस्टिस पुछो त पार्लियामेंट आइन जे भञकड़ी करे पोइ बि मुदाख़लत नथी थी सघे। अली ज़फ़र जवाब ॾिनो त स्पीकर जी रोलिंग जो जाइज़ो वठण जो इख्तियार न आहे। जस्टिस जमाल ख़ान सवाल कयो त स्पीकर जी रोलिंग खे कीअं थो ख़तमु करे सघिजे। वकील अली ज़फ़र जवाब ॾिनो त स्पीकर जी रोलिंग खे हाउस ख़तमु करे सघे थो। चीफ जस्टिस चयो त असां पार्लियामेंट जे तक़दुस जो एतिराम कयूं था। हीउ केस आर्टिकल 95 जे आइनी भञकड़ी जो आहे। जिते आइनी भञकड़ी थिए उते सुप्रीम कोर्ट मुदाख़लत करे सघे थी। अदालत उज़्मा केस जी ॿुधणी सुभाणे सुबुह 9:30 वॻे ताईं मुलतवी करे छॾी। सेवण वेझो ओठा ऐं हालेपोटा तकरार तां हालेपोटा बिरादरी जे घरनि ते चढ़ायूं करे 17 माण्हू खंबे गुम कया विया आहिनि। FIR में अॻूणे UC चेयरमैन नूर नबी हालेपोटो खे बि नामज़द कयो वियो आहे। हालेपोटा बिरादरी प्रेस क्लब भानसिदाबाद अॻियां बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे पुलिस ते धुरो हुजण ऐं हालेपोटा बिरादरी जा केस न वठण जो इल्ज़ाम हयो आहे। हालेपोटा बिरादरी जे बुख हड़ताल कैंप ते वेठल मोहब्बत हालेपोटो, अब्दुल गफ़ूर हालेपोटो, मोहम्मद सिद्दीक़ हालेपोटो, मोहम्मद जुमन हालेपोटो, मोहम्मद रमज़ान हालेपोटो ऐं ॿियनि ॿुधायो त असांजी 800 एकड़ रिकॉर्ड खाते वारी ज़मीन ओठा दुर जे कब्ज़े हेठि आहे, जंहिंजा असां वटि खाता ऐं रिकॉर्ड आहिनि। 4 मार्च सरदार मोहम्मद ख़ान जुणेजो वटि फ़ैसिलो रखियलु हो। फ़ैसिले खां 2 ॾींहं अॻु ओठा बिरादरी जे 50 खां 60 हथियारबंदनि हमलो करे मोहब्बत हालेपोटो जी औताक मां माल जे वाड़े ते हमलो करे मुबैना तौर ते अरसलान हालेपोटो खे गोली हणी ज़ख़्मी करे भञदा करे सामान खणी फरार थी विया। टंडोलिया हड़ताल के झंडोमरी जे शहर प्यारोलुन में AC झंडोमरी अख्तर अली शेख पारां खाधे पीते जी शयुनि जा वधीक अघ वठंदड़नि ख़िलाफ़ शहर जो विज़िट करे दुकानदारनि ऐं गाॾनि वारनि खां अघ मालूम कया ऐं रेट लिस्ट मुताबिक़ ख़रीदो फ़रोख़्त करण ते पाबंद कयो। उन मौक़े ते AC अख्तर अली शेख साफ़िन खे ॿुधायो त कंहिं बि दुकानदार रेट लिस्ट खां मथे रेट वसूल कयो त उन्हनि दुकानदारनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। AC झंडोमरी वधीक चयो त असां आवाम जी सहूलियत लाइ AC झंडोमरी ऑफिस में कंप्लेन सेल ऑफिस क़ाइमु कई आहे। कंहिं बि माण्हूअ जी असांखे कंहिं दुकानदार ख़िलाफ़ शिकायत मिली त फौरी तौर ते उन दुकानदार ते कानूनी कार्रवाई कई वेंदी। सॼी सिंध समेत बदीन ज़िले अंदरि चौपाए मायल ढगियुनि में हलंदड़ लंपी डिज़ीज़ सबबि सवें ढगियूं मरण ऐं भाॻियुनि जा वथाण ख़ाली थी वञण मीडिया ज़रिए मालवंद माण्हुनि जे सिंध हुकूमत खां लंपी वैक्सीन ॾियण वारे मुतालबे जो सिंध हुकूमत नोटिस वरितो। भाॻियुनि जे मुतालबे ते लंपी बीमारी जी वैक्सीन मुहैया कई वई। डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक खातो डॉक्टर ज़ैनलाब्दीन पंहिंजी निगरानी में 10 खां मथे टीमूं जोड़े बदीन जे आसपास वारनि इलाइक़नि में सवें ढगियुनि जी वैक्सीन कई। उन ई मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर ज़ैनलाब्दीन मांडण डॉक्टर मोहम्मद अली बोहर चयो त बदीन ज़िले में थरपरकर ऐं ॿियनि इलाइक़नि खां ईंदड़ गाय माल लंपी स्किन डिज़ीज़ बीमारी जो भाॻियुनि जे मुतालबे लाइव स्टॉक खाते जे मिनिस्टर बारी प्रताफी पारां लेटर लिखियो वियो। सिंध हुकूमत नोटिस वठंदे लंपी स्किन डिज़ीज़ बीमारी जी वैक्सीन सिंध हुकूमत जे हुकूमत ते बदीन एनिमल हस्बेंड्री ऑफिस पहुची वई आहे। लाइव स्टॉक खाते बदीन जे डिप्टी डायरेक्टर डॉक्टर ज़ैनलाब्दीन मांडण पारां टीमूं जोड़ियूं वियूं आहिनि, जंहिंमें डॉक्टर दोदो चांडियो डॉक्टर मोहम्मद अली बोहर जी अॻवानी में सवें ढगियुनि खे वैक्सीन कई पई वञे। सिंध हुकूमत पारां चौपाए माल ढगियुनि लाइ वैक्सीन मुहैया करण बैदि बदीन जे भाॻियुनि में ख़ुशी जी लहर छायल आहे। लाड़काणे में क़ाइदे अवाम प्रेस क्लब जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि जी क़ाइदे अवाम प्रेस क्लब लाड़काणे जे सरपरस्ती आला ख़ाकसार अनवर अबड़ो सदर अब्दुल वहीद अबड़ो जी सदारत हेठि गॾिजाणी थी, जंहिं में साफ़ियुनि सां पेश ईंदड़ मसइलनि ऐं क़ाइदे अवाम प्रेस क्लब लाड़काणे जी टीम खे वधीक वर्किंग करण समेत मामलनि ते गौर वीचार कयो। उन मौक़े ते ख़ाकसार अनवर अबड़ो पंहिंजे ख़िताब में चयो त तमूरी सिंध में साफ़ियुनि सां ज़्यादतियूं पियूं थियनि, जंहिं जी भरपूर मज़म्मत करियूं था ऐं हुकूमत खां मुतालबो कयूं था त साफ़ियुनि सां नाइंसाफ़ी कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। क़ाइदे अवाम प्रेस क्लब जे सदर अब्दुल वहीद अबड़ो चयो त सच लिखण ते बासर तोड़े पुलिस साफ़ियुनि
मथां कूड़ा केस दाख़िल करे हिरासत करण जी कोशिश करे रहिया आहिनि, पर सच लिखंदड़ साफ़ ई कॾहिं बि सच लिखण खां पोइ ते न हटंदा। हुकूमत अहिड़नि माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे जेके सहाफ़ियुनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए उन्हनि खे हिरासत करण जी कोशिश पिया कनि। गॾिजाणी में प्रेस क्लब जे नायब सदर अब्दुल हादी भंगर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी साहिल लुंड, फिनांस सेक्रेटरी मोहम्मद सुलेमान मेमून ऐं ॿियनि शिरकत कई। गॾिजाणी में इहो वचन कयो त हर मज़लूम जो आवाज़ बिना की लालच लोभ जे आला ऐवाननि ताईं पहुचायो वेंदो ऐं शहर में बुनियादी सहूलियतुनि जी खोट सां गॾोगॾु आवाम सां थींदड़ ज़ुल्म ज़ियादतुनि ख़िलाफ़ पंहिंजो कलम भरपूर नमूने इस्तेमालु कयो वेंदो। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजे YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।